जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी इहा ख़बर रायपुर जी आहे, जेका पाण पंहिंजो परिचय ॾिए थी। सिंधु महासभा जी समीक्षा सभा ऐं सम्मान समारोह आयोजित थियो शदाणी दरबार रायपुर में। समाज में परिवर्तन मिशन जी थी चुकी आहे शुरूआत। साॻा शब्द चया विया असांजे भारतीय सिंधु सभा युवा विंग जा अध्यक्ष चेतन तारवानी द्वारा। सिंधु महासभा अटल बिहारी वाजपेयी सभागृह मेडिकल कॉलेज में 1 सितंबर जो आयोजित थियण खां पोइ कल्ह पूज्य शदाणी दरबार में समीक्षा सभा ऐं सम्मान समारोह जो आयोजन कयो वियो, जंहिंमें सिंधु महासभा आयोजित करण लाइ अलॻि अलॻि 20 कमेटियूं आयोजित कयूं वयूं, जंहिंमें 120 कार्यकर्ताउनि पंहिंजी सहभागिता दर्ज करवाई। उन कार्यकर्ताउनि जो सम्मान ऐं समीक्षा सभा जो आयोजन थियो, जंहिंमें असांजूं मायर भेनर ऐं असांजे भाउरनि जो सम्मान कयो वियो। इहो आशीर्वाद स्वरूप पूज्य शदाणी दरबार जा संत डॉक्टर युधिष्ठिर जन जे हथां थियो ऐं हिन समीक्षा सभा में उपस्थित कार्यकर्ताउनि पंहिंजा पंहिंजा वीचार रखिया, जंहिंमें मुख्य रूप सां इहा समीक्षा थी त अहिड़ो वैचारिक मंथन वारो आयोजन पहली दफ़ो थियो आहे जेको हर साल थियणु घुरिजे। प्रबंधन व्यवस्था भी अति उत्तम हुई। चिंतन मंथन वारा विषय ॾाढा व्यावहारिक हुया। हॉल ऐं खाइण पीअण जी उच्च स्तरीय व्यवस्था ते भी चर्चा थी ऐं सांस्कृतिक कार्यक्रमनि खे भी स्थान ॾेई करे हिन खे 2 दिवसीय करणु घुरिजे थो। घटि विषयनि ते चर्चा थिए पर चर्चा गहन थियणु घुरिजे, माना वीचार गहराईअ सां सोचिया वञनि। मायुनि जी सहभागिता भी निश्चित करणी घुरिजे। हिन प्रकार जी ॻाल्हियुनि ते चर्चा थी ऐं भारतीय सिंधु सभा युवा विंग जा अध्यक्ष चेतन तारवानी हुननि चयो त बस मुंहिंजो हिकु ई सुपिनो आहे, जॾहिं समाज जे युवाउनि में एतिरी अधिक योग्यता आहे त हिन जो देश सेवा में भी प्रयोग थियणु घुरिजे। जीअं राजनीतिअ जे माध्यम सां, प्रशासनिक ऐं न्यायिक सेवाउनि जे माध्यम सां, फ़ौज में ऐं ॿी अलॻि अलॻि जॻहियुनि ते ऐं समाज खे हिकु वॾे स्तर ते संगठित करणु ई हिन महासभा जो मुख्य उद्देश्य आहे। ऐं हाणे इहा ॻाल्हि निश्चित मञी वञे त समाज में परिवर्तन मिशन जी शुरूआत थी चुकी आहे। त हिन सभा में मुख्य रूप सां संत डॉक्टर युधिष्ठिर जी, डॉक्टर कन्हैया लाल छुगानी, आरपी देवानी, प्रेम तरवानी, दर्शन निहाल, भरत बजाज, तंहिंखां अलावा भारतीय सिंधु सभा युवा सदस्य जी सुहिणी सोच वारियूं असांजूं मायर भेनर, छत्तीसगढ़ सिंधी पंचायत महिला विंग ऐं भारतीय सिंधु सभा महिला विंग जूं भी सदस्या हुते उपस्थितियूं हुयूं। संचालन बंटीअ द्वारा ऐं धन्यवाद ज्ञापन उदयलाल द्वारा कयो वियो। समीक्षा में इहा ॻाल्हि भी साम्हूं आई त पहिरियों आयोजन इहो आहे जंहिंमें समाज में कंहिंखां भी कोई स्पॉन्सरशिप माना सहयोग राशि न वरिती वई आहे, बल्कि सहभागिता लाइ पंजीयन शुल्क वरितो वियो। इहो हिकु प्रकार जो नयो प्रयोग हुयो त असां भी पंहिंजे समाज जे विकास में सहयोग कयूं, ख़बर खे लाइक ऐं शेयर कयूं ऐं असांजे सिंधियत जी सेवा जे हिन चैनल खे सब्सक्राइब करे सिंधियत जो मान वधायूं। जय झूलेलाल।